आयरलैंड जी राजधानी डबलिन जे ट्रिनिटी कॉलेज इंस्टीट्यूट ऑफ न्यूरो साइंस जे डीन ऑफ रिसर्च आयन रॉबर्टसन जो चवणु आहे त बायोलॉजिकली ऐं साइकोलॉजिकली पोढ़ाइप हाणे 60 बदिरां 80 सालनि खां शुरू थियण लॻी आहे। मेवनि भाॼियुनि ऐं मच्छीअ ते ॿधल मुतवाज़िन ग़िज़ा पोढ़ाइप ताईं पहुचण खां परे रखे थी। संदसि चवणु हो त पंहिंजी ग़िज़ा में मेवा, भाॼियूं ऐं मच्छी शामिल करणु घुर्जे जिन खे मुतवाज़िन तरीक़े सां वापराइजे। हुन दावा कई त अहिड़ी रीति जवानी जो मुदो 20 साल वधी वञे थो, पर 80 सालनि ताईं जवानी बरक़रार रखण लाइ असां सभिनी खे ज़िंदगीअ जो नओं तरीक़ो बोदोबाश यानी रहणी कहणी जो हिकु मख़सूस अंदाज़ इख़्तियार करणो पवंदो। इहा ॻाल्हि डबलिन जे ट्रिनिटी कॉलेज इंस्टीट्यूट ऑफ न्यूरो साइंस जे डीन ऑफ रिसर्च आयन रॉबर्टसन ब्रिटिश एसोसिएशन साइंस फेस्टिवल में पंहिंजे लेक्चर में चई। रॉबर्टसन 1984 में दिमाग़ ते उमिरि जे असरनि जो मुतालियो ऐं तहक़ीक़ करणु शुरू कई हुई। ख़्यालु रहे त माहिर सलाह ॾियनि था त मेवा ऐं भाॼियूं खाओ, अहिड़ियूं भाॼियूं जिन जा पन सावा हूंदा आहिनि। उन्हनि भाॼियुनि में गजर, कद्दू, मटर ऐं ॿियूं भाॼियूं शामिल आहिनि। इन खां सवाइ ख़ुश्क मेवा, खीर, ॾही ऐं मच्छी पिणु इस्तेमालु करे सघिजे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk